साईं में हीअ कहाणी आहे गिदड़ जो शर्त बि रुआर बि खिलाए बि। हीअ कहाणी मुंहिंजो भाउ नंढो इरफान कलड़ो खणंदो। तव्हां लाज़मी पसंदि अचेव त लाइक शेयर लाज़मी कजो। साईं मुंहिंजा हीअ कहाणी आहे हिकु गिदड़ जी के जंगल में गिदड़ रहंदो। पोइ उनखे अचे बुख वरायो। गिदड़ खे ॾाढो भॻो डुकियो पर हिनखे शिकार न लॻो। पोइ माना कुझु मंज़िल करे वियो त हिनजी हिकु लहन ते नज़र पई। उन लहन में वेठो तितुर जो गिदड़ ॾिठो त गिदड़ खणी तितर ते घूर कई। तितर जी बि खणी गिदड़ ते नज़र पई त गिदड़ त मोॾे थो अचे। साईं घूर जो गिदड़ कई त जे तितर ते पुॻो त तितर चयो गिदड़ खे अदा गिदड़ मूंखे न खाए। चईं त तोखे मां कीअं न खाईंदुमि, मूंखे अॼु शिकार बि न लॻो आहे, मां बुख ते हली बि नथो सघां, मां तोखे खाईंदुमि। वरी तितर चयो गिदड़ खे अदा मूंखे न खा, मां तुंहिंजे बचनि खे दुआऊं ॾींदुसि। चईंसि तूं बचनि खे त दुआऊं ॾींदे उहा भली ॻाल्हि आहे पर मूंखे बुख जो लॻी आहे, महिल मूंखे शिकार न लॻो आहे, मां हली नथो सघां, तूं मुंहिंजो नसीबु आहे, मां तोखे न छॾींदुमि, तोखे खाईंदुमि। हिते माना तितर चयो गिदड़ खे त जे तोखे मां ड्रो करायां पोइ त तूं मूंखे छॾींदे न। गिदड़ चयो तितर खे वाइदो आहे जे तूं मूंखे ड्रो कराए थो न त तोखे मां छॾींदुमि। साईं हलंदा होकारींदा आहे ॿई विया तितर ऐं गिदड़। कुझु माना मंज़िल ते हलिया त माना हिननि जी हिकु टिनि माइनि ते नज़र पयूं त माइनि खे माना मथनि ते चाढ़ियूं टिनिनि खे। साईं कुझु माने अचे मायूं जो वेझियूं थियूं त तितर चयो गिदड़ खे त चयईंसि त ड्रो लाइ तयारु थी। साईं गिदड़ ड्रो लाइ तयारु थियो। भरकी ॾेई माना माइनि जे तितर वियो। कंहिं महिल माइनि जे परे पासे थो वेहे, कंहिं महिल ओरे पासे, कंहिं महिल मथां फिरे। माइनि जो तितर खे ॾिठो त माइनि चयो अड़ी तितर माना चाढ़ियूं हुते माइनि फिटी कयूं, हे तितर खे कढ लॻी पई मायूं। साईं खोड़ पंधु माना हिननि खे भरकी ॾींदो तितर माना वठी वियो माइनि खे, चाढ़ियूं हुते माइनि फिटी कयूं। साईं तितर माना ॾिसे पियो गिदड़ खे त माना गिदड़ माना चाढ़नि मां ढकण बकण लाहे ऐं मखण खे जे वतई मखण खाई ॾाढो माना गिदड़ ड्रो कयो। गिदड़ जो ड्रो कयो त ॾिठो हाणे तितर बि त हाणे गिदड़ जो ड्रो थी वियो आहे। पोइ वरी माइनि खां माना भरकी ॾेई अचे। गिदड़ हथु पुॻो तितर जो हथु गिदड़ हथु पुॻो त गिदड़ खे चईं त हाणे त ड्रो कई, हाणे त मूंखे छॾु। चईं यार मखण खाधो आहे मां ॾाढो नियमो, थोरो हरकत थी पई आहे मूंखे, माना सुकून साह बि नथो अचे, माना दिलि खे करार नथो अचे। हाणे मुंहिंजी दिलि चए थी त तूं मूंखे खिलाए, इहा बि तूं महिरबानी कई जो तूं मूंखे ड्रो करायो, पर इहा बि मूं ते महिरबानी कर जो तूं मूंखे खिलाए। कुझु माना इहो मखण सकण खाधो आहे हज़म थींदो, खिलंदुमि त कुझु सुकून ईंदो। तितर चयो हलो सही आहे, भला इहो बि ईअं कयूं था। साईं हीअं जो ॾिठनि कुझु मंज़िल हलिया त 4 हिकिड़ा मवाली पिया था अचनि। 2 हिकिड़ा गंजा, 2 हिकिड़ा सही आहे। मवाली पिया था अचनि त ॿिनि खे हथनि में ॾंडा, 2 ईअं आहे। पोइ माना तितर जो भरकी ॾेई त हिकु मवाली वञी टिकण ते वेठो साईं त ॿिए मवालीअ ॾिसी वरितो, चए वाह अॼु शिकार आहे, अॼु मां हिनखे कीअं छॾींदुमि। मवालीअ खणी ऐं ॾंडो डज़ टिकण में कढायो। ॿिए मवालीअ गंजे खे टिकण में इहो कढाईं त तितर त खणी भरकी ॾेई हलियो वियो। टिकण वारो डज़ कढाईं त मवालीअ जा ॾंद लिकिरी पिया। हुन मवाली हणी विधो। हिन चयो यार ॾाढो हणी विधी, सफ़ा मारे विधी, अलाए कसम कर करे विधी। साईं मवाली ॿियो माना रड़ियूं करणु लॻो। साईं हुन जेको ॾंडो हुयो उन गंजे मवालीअ खे हणी सुकाए रखियो। साईं तितर साईं भरकी ॾेई वरी गिदड़ पुॻो। गिदड़ साईं खिलणु पूरो लॻो पियो आहे। ॾिठईं साईं लका अथव रड़ियूं करे पियो। वरी हुन ॾंडो हयईंसि, माना गिलण खां माना गिदड़ बसि कान पियो करे। गिदड़ जो यार वॾी महिरबानी कई, खिलाई। वरी गिदड़ चएसि यार हाणे इहा महिरबानी कई थी, अञा ॿी कर। वरी तितर चयो त वरी कहिड़ी कयईं। चईं यार हाणे खिलाई साईं, वरी मूंखे थोरो रुआर। तितर चयो हल सही आहे, भला तोखे मां रुआरियां बि हथो। साईं कुझु मंज़िल हणी विया त माना ॿार पिया रांदि खेॾनि। पोइ तितर माना ॿारनि ते जो वियो। ॿारनि ॾिठो तितर खे, अचे साईं ॿारनि जी त ख़बर, ॿार माना हूंदा आहिनि थोरा, चवंदा आहिनि काशे ॾिसंदा आहिनि को पखण पखी त हुनखे कोन छॾींदा आहिनि, हे त तितर हो। तितर अचे ॿार कढ लॻा हिक ॿिए खे, माना कढ लॻी पिया। तितर जे हो करे होॾो हू हा करे, हू हा करे, अचे थो माना हिक ॿिए खे चवणु लॻा त माना ॿारनि जे लुड़ ते ॻोठ मां माना कुता लिकिरी पिया। कुतनि चयो त आहे छा, ॾिसूं त सही लुड़ाहट आहे। कुता खणी भौंकूं करे जो लिकिरी पिया। साईं कुतनि जी नज़र पइजी वई गिदड़ ते। गिदड़ ते कुतनि जी नज़र पइजी वई। कुता खणी था गिदड़ खे कढ लॻनि। साईं अॻियों गिदड़ पोयों कुता। साईं साह सुकून हिनमहिल हुनजा जेका खाधा पीता हुया, खाधा गिदड़ ॾाढा माना करार कया, ॾाढा ऐश कया, मखण बखण खाधाई। साईं जंहिंमहिल कुतनि जो डुड़ाइसि त ईअं सफ़ा ईअं गोली लॻो पियो वञे, सफ़ा तेज़ लॻो पियो वञे त माना
साईं कुता ईअं खोड़ मंज़िल ते गिदड़ खे पुॼाया वञी के झंगल में वञी गिदड़ वञी साह सिंग खईं सफ़ा हेतिरी हेतिरी चिॿा बि लिकिरी पिया सुकून बि साईं गिदड़ खे फिटी वियो जेको खाधो पीतो उहो बि हज़म थी वियुसि सुकून जेको कसिजी वियोसि उहो बि अची वियुसि वॾो साईं माना अखिणो पाणी साणी हलियो आहे त हलियो सेकी सेकी साईं तितुर बि अचे गिदड़ पुॻो चईं ॾे हवाल रुने चईंसि रोअणो कसली ॻाल्हि घणी आहे बसि चईंसि तुंहिंजी महिरबानी थी बसि तूं जाॾो जाए ताॾे वञ जीअं त कहाणी आहे पंहिंजी पुॼाणी ते पुॻी आहियूं नवां दोस्तो दुआ कयो त कहाणियुनि में पास थी वञो। नूरास्तान ॻोठ जे रहण वारो बरल मौत लिखत कोन्हे पर आहे ईअं ई पाण दोस्त सम्झी वेंदो सो सरताज अहमद चांडियो सो इन हिसाब सां दोस्त जी फरमाइश हुई सो असां उन जो नालो खणूं था सो तव्हां बि पंहिंजे हिसाब सां जे नालो खणाइणु चाहियो था त लाज़मी कमेंट कयो नाले जी यूट्यूब चैनल ते मुंहिंजो यूट्यूब चैनल सर्च कंदो सिंध सलामत ॻाल्हियूं त ज़रूरु ईंदव दुआनि में यादि रखिजो क़ुर्बान अली अब्बासीअ खे अस्सलाम वालेकुम या अली मदद वरी कंहिं नई कहाणी सां गॾु मिलंदासीं अलाह ने गेबान।